सीन सुन फरियाद पीरां दा पीरा, मैं आख सुनावां कहनू हो। तेरे जिहा मैनू होर न कोई, मैं जिहा लख तैनू हो। फूल न कागज़ बदियां वाले, दर तू धिक न मैनू हो। मैं विच एड गुनाह न होंदे बाहू, तू बख्शेंदो कहनू हो। तर्जुमो, ऐ पीरान पीर मुंहिंजो फरियाद ॿुध, तुंहिंजे हज़ूर में फरियाद रसी लाइ अर्ज़ु न करियां त ॿिए कंहिंखे पंहिंजो हाल बयानु करियां। अव्हां जहिड़ो हादी ऐं आशिक़ मूं लाइ ॿियो को बि न आहे। मूं जहिड़ा हुज़ूर वटि लखे आहिनि। ऐं मुर्शिद कामिल, मुंहिंजे बदिन जो दफ़्तर न खोल ऐं पंहिंजे दरवाज़े खां मूंखे न लोध। जेकॾहिं मूं में एतिरा गुनाह न हुजनि हा त अव्हां बारगाह इलाही में इहे गुनाह कीअं बख़्श करायो हा। तौज़ी, हज़रत गौसे आज़म पीरान पीर खां अक्सर फ़क़ीरनि, आलिमनि, दरवेशनि फैज़ हासिलु कयो आहे ऐं पीरान पीर जे हुज़ूर अक़ीदत जो इज़हार कयो आहे। मसलन हज़रत ख़्वाजा गेसू दराज़ वफ़ात 825 हिजरी में फ़रमाइनि था, या कुतुब या गौसे आज़म या वली रोशन ज़मीर, बंदाउम शर्मिंदाउम जुज़ तो निदारम दस्तगीर। हज़रत भाउद्दीन ज़करिया मुल्तानी वफ़ात 661 हिजरी फ़रमायो, ज़ैसियाँ गिरां बारम निगाहे कन बरगुनाह मन मुबीन। जेतोणीक बेहद गुनाहगार आहियां लेकिन लाचार आहियां, पंहिंजे लुत्फ़ व करम जी निगाह करियो ऐं मुंहिंजा गुनाह न ॾिसो। वरी हज़रत ख़्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेर वारे साईं वफ़ात 632 हिजरी फ़रमाए थो, चूं पाए नबी शुद्ध ताज सरत ताज, हमा आलम शुद्ध कदमत। अक़ताब जहां दरपेश दर तो उफ़्तादा, चूं पेश शाह गदा। जीअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो क़दम मुबारक अव्हां जे मथे जो ताज आहे, अव्हां जो क़दम वरी समूरे जहान जे मथे जो ताज आहे। समूरे जहान जा कुतुब अव्हां जे दरवाज़े जे साम्हूं अहिड़ी रीति बीठल आहिनि जीअं गदागर बादशाह जे साम्हूं बीहंदा आहिनि। हज़रत शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी वफ़ात 1052 हिजरी फ़रमाए थो, मन बेकस नेज़ पनाह बवी जुस्त, व बर दरगाहे अफ़्ताद मरा जुज़ इनायत और कस नेस्त व बग़ैर लुत्फ़ो फरियाद रसनी। शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी अख़बारुल अख़ियार में, आउं बेकस आजिज़ अव्हां जे आस्ताने ते पियो आहियां, अव्हां जी इनायत जो तलबगार आहियां। हुज़ूर जी इनायत खां सवाइ मुंहिंजो को बि मददगार न आहे। अव्हां जे लुत्फ़ करम जे बग़ैर केर बि फरियाद रस न आहे। इंसान पंहिंजे बशरी ग़लतियुनि जो एतिराफ़ मुर्शिद जे वसीले करे बख़्शिश जी उमेद रखे थो। जीअं अबू सईद अबिल ख़ैर फ़रमाए थो, दर किश्वर इश्क जाई आसाइश नेस्त, आंजा हमा काहिश अस्त अफ़ज़ाइश नेस्त। बेदर्द व अलम तवक्क दरमान न, बेजुर्म गुनाह उमेद बख़्शाइश नेस्त। यानी इश्क जे मुल्क में आसाइश जी जाइ न आहे, उते घटिजणु आहे पर वधणु वीझणु न आहे। उते बग़ैर ग़म व दर्द जे इलाज ई न आहे ऐं बग़ैर ॾोह ऐं गुनाह जे बख़्शाइश जी उमेद न आहे। सुभाणे